सिंध यूथ एक्शन कमेटी सिंध में जाली डोमिसाइल ऐं पीएमसी जे शागिर्द दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ जदोजहद तेज़ करण जो ऐलान करे छॾियो। जामशोरे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध यूथ एक्शन कमेटीअ जी अॻवान सिंधु नवाज़ घांगरो जो चवणु हो त पीएमसी जी टेस्ट में सिंधी नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। हुन चयो त जाली डोमिसाइल वारो मसइलो बि साम्हूं आयो आहे, जंहिं में शागिर्दनि वटि सिंध ऐं पंजाब ॿिन्ही सूबनि जा डोमिसाइल मौजूदु आहिनि। डोमिसाइल में अहिड़ा शागिर्द आहिनि जंहिं वटि ॿ जेको आहे डोमिसाइल रखियल आहिनि, पंजाब जा बि सिंध जा बि। हू हुतां बि अप्लाई कनि था, सिंध मां बि अप्लाई कनि था। सिंध जे माण्हुनि ते, सिंध जे शागिर्दनि सां इहा वेसाघाती आहे त हुननि जे नंबर, उन जे सीटुनि ते पंजाब जा शागिर्द अप्लाई करे रहिया आहिनि। डोमिसाइल वॾे अंग में हैदराबाद, ठट्टो, पंहिंजो सखर, नवाबशाह, नौशर फेरोज़, हर ज़िले मां सवनि जी तइदाद में डोमिसाइल साम्हूं आया आहिनि, पर हिन महिल ताईं उन्हनि ते को बि कार्रवाई न थी आहे। जॾहिं त यूनिवर्सिटी तरफ़ां DCs ते लेटर बि वञी चुका आहिनि त इन्हनि फेक डोमिसाइल जी तस्दीक कई वञे ऐं असांखे उहा प्रूफ ॾिना वञनि, पर अञा ताईं उन्हनि जे तरफ़ां को बि जेको आहे न प्रूफ ॾिना विया आहिनि। एडमिशन्स हलनि वेठियूं। असांखे ख़दशा आहिनि त DCs जेका आहिनि उहे किथे न किथे मुलविस आहिनि, इन करे हू वधीक टाइम लॻाए रहिया आहिनि। असां चाहियूं था त इन्हनि जा जल्द खां जल्द DCs जेका बि इन में मुलविस आहिनि उहे वेरीफाई कनि ऐं यूनिवर्सिटियुनि ॾे जेको आहे वेरीफाई करे उहे डोमिसाइल मोकिलनि त जीअं सिंध जे शागिर्दनि जा जेका ख़दशा आहिनि उहे ख़तम थी सघनि। हुन मुतालबो कंदे चयो त सिंध में जारी कयल जाली डोमिसाइल रद्द कया वञनि ऐं पीएमसी पारां सिंध जे नौजवाननि सां कयल नाइंसाफ़ी जो सख़्ती सां नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। उन मौक़े ते जामशोरो एक्शन कमेटीअ जो चेयरमैन रबनवाज़ अबड़ो, हमज़ली चांडियो ऐं फराज़ ओडो पिणु मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।